नाज़रीन ते ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर करारो। वज़ीर आज़म इमरान खान की सदारत हेठ पीटीआई जे पार्लियामानी इजलास की अंदरूनी कहानी सामू अची वही है। इजलास में बचाव वारे वज़ीर परवेज़ खटक पारा वज़ीर आज़म ते तनकीद कई वई। उन खां अलावा गैस के मामले ते परवेज़ खटक ऐं अहमद अज़हर विच में पिण जुमलन की ॾेवठ थी है। परवेज़ खटक चयो है त गैस बिजली पैदा करण बावजूद असांखे पीढ़ियो पियो वञे। जेकॾहिं हुकूमत जो इहो रवैयो रहियो त वोट न ॾींदासीं। परवेज़ खटक की तनकीद बाद वज़ीर आज़म इमरान खान चयो त जेकॾहिं हुकूमत मां मुतमइन ना हो त हुकूमत ॿिए कंहिं जे हवाले करण लाइ तैयार आहियां। इजलास में तलख़ कलामी बाद परवेज़ खटक इजलास अध में छॾे हलियो वियो, जंहिंखे बाद में राज़ी करे आंदो वियो। इहा ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन अवां सां हिकु भेरो ॿीहर शेयर कंदारूं। वज़ीर आज़म इमरान खान की सदारत हेठ पीटीआई जे पार्लियामानी इजलास की अंदरूनी कहानी सामू अची वही है। इजलास में बचाव वारे वज़ीर परवेज़ खटक पारा वज़ीर आज़म ते तनकीद कई वई। उन खां अलावा गैस के मामले ते परवेज़ खटक ऐं अहमद अज़हर विच में पिण जुमलन की ॾेवठ थी है। परवेज़ खटक चयो त गैस बिजली पैदा करण के बावजूद असांखे पीढ़ियो पियो वञे। जेकॾहिं हुकूमत जो इहो रवैयो रहियो त वोट न ॾींदासीं। परवेज़ खटक जे तनकीद बाद वज़ीर आज़म इमरान खान चयो त जेकॾहिं हुकूमत मां मुतमइन ना हो त हुकूमत ॿिए कंहिं जे हवाले करण लाइ तैयार आहियां। इजलास में तल्ख़ कलामी बाद परवेज़ खटक इजलास अध में छॾे हलियो वियो, जंहिंखे बाद में राज़ी करे आंदो वियो। ब्रेकिंग न्यूज़ के हवाले से नाज़रीन अवां खे हिकु भेरो ॿीहर आगाह कंदारूं। वज़ीर आज़म इमरान खान की सदारत हेठ पीटीआई के पार्लियामानी इजलास की अंदरूनी कहानी सामू अची वही है। इजलास में बचाव वारे वफाकी वज़ीर परवेज़ खटक पारा वज़ीर आज़म ते तनकीद कई वई। उन खां अलावा गैस के मामले ते परवेज़ खटक ऐं अहमद अज़हर विच में पिण जुमलन की ॾेवठ थी है। परवेज़ खटक चयो त गैस बिजली पैदा करण बावजूद असांखे पीढ़ियो पियो वञे। जेकॾहिं हुकूमत जो इहो रवैयो रहियो त वोट न ॾींदासीं। इजलास में तल्ख़ कलामी बाद परवेज़ खटक इजलास अध में छॾे हलियो वियो, जंहिंखे बाद में राज़ी करे आंदो वियो। इहा ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन अवां सां हिकु भेरो ॿीहर शेयर कंदारूं त उन खां अलावा गैस के मामले ते परवेज़ खटक ऐं अहमद अज़हर विच में पिण जुमलन की ॾेवठ थी है।